सांगड़ मेन सिटी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ जमायत इस्लामी अॻवाननि शहरनि पारां बरसात जे किने पाणी में खट रखी बल्दिया जी नाअहली ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते शहरनि ऐं जमायत इस्लामी जे अॻवान तुफ़ैल राजपूत ऐं ॿियनि दाहींदे चयो त हालिया बरसातुनि खे 1 महीनो गुज़री वञण बावजूद बि गुलशन सावण, गुलशन, कमाल ज़ाहिद टाउन ऐं ढक पाड़े जे इलाइक़े मां पाणी जी निकासी जो अमल शुरू न थी सघियो आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो आहे। हिन जो त हिकु त बरसाती पाणी में मासूम ॿारनि में चमड़ी जी बीमारी शुरू थी वई आहे, त ॿिए तरफ़ पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई जो बरसात जो किनो पाणी वापराइण सबबि केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, गेस्ट्रो में मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। त ॿिए तरफ़ सांगड़ बल्दिया जो एडमिनिस्ट्रेटर लाल खान ख़ासकेली इलाइक़े में पाणी कढाइण बजाए सियासी भुतारनि जे हुकुम ते बल्दिया जूं पाणी निकासी वारियूं मशीनूं सांगड़ जे मेन सिटी में लॻाइण बजाए हिन सियासी ज़मींदारनि जे ज़रई ज़मीन ते मशीनूं लॻाए छॾिया आहिनि। हिन नाला ऑफिसरनि खां नोटिस वठी फौरी तौर शहर मां निकासी जो अमल शुरू कराइण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।